सूबाई वज़ीर रियाज़ शाह शिराज़ी जे साले ते फायरिंग दौरान मुलाज़िम रावल मला जे क़त्ल वारो वाक़ियो सिंध हाई कोर्ट केस में नामज़द समूरनि जवाबदारनि जी कच्ची ज़मानत रद्द करे छॾी। जवाबदारनि में असद अली मसण, अली वारिस मसण, अज़हर मसण ऐं ज़ुहैब चांडियो जी कच्ची ज़मानत रद्द। जवाबदार क़त्ल ऐं फायरिंग जे वाक़े में मुलविस आहे, लाॻापियल अदालत सां राब्तो नाहे कयो। वकील अहिड़ा दलील ॾिना आहिनि। अदालत चवंदी जवाबदारनि जी कच्ची ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी, खेनि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। ठटे ज़िले जी पुलिस पारां ज़मानत रद्द थियण खां पोइ चवंदी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जूं तयारियूं अवां खे ॿुधायूं। सूबाई वज़ीर रियाज़ शाह शिराज़ी जे साले ते फायरिंग दौरान मुलाज़िम रावल मला जे क़त्ल वारो वाक़ियो सिंध हाई कोर्ट केस में नामज़द समूरनि जवाबदारनि जी कच्ची ज़मानत रद्द करे छॾी। जवाबदारनि में असद अली मसण, अली वारिस मसण, अज़हर मसण ऐं ज़ुहैब चांडियो जी कच्ची ज़मानत रद्द कई वई, जॾहिं त जवाबदार क़त्ल ऐं फायरिंग जे वाक़े में मुलविस आहे, लाॻापियल अदालत सां राब्तो नाहे कयो। वकील पंहिंजी दलील में चयो आहे अदालत चवंदी जवाबदारनि जी कच्ची ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी, खेनि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे, जॾहिं त ठटे ज़िले जी पुलिस पारां ज़मानत रद्द थियण खां पोइ चवंदी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जूं तयारियूं कई वयूं आहिनि।